गुलिस्तान जो राबिया सिटी में बायूं भरी वही दोस्तों, बायूं भरी वही गाड़ियों ब्लॉक थी वही। हटाओ 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 बाइक कोटाओ, बाइक कोटाओ, उधर उधर करो बेटा। केसी वारो हथ चढ़ी वियो आहे छोकरनि जे। हाणे अलाह ख़ैर करई। सर कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक। तव्हां लेट कई आहे इलाही अचण में? इतला हाणे मिली आहे। हाणे का इंतज़ामिया अचे, केसी जी इंतज़ामिया अचे ऐं इहो मसइलो हल कराए त थी सघे थो। ना पानी है ना लाइट है। गैस गैस ये सुनो, गैस है बेड़ा करके रखा हुआ है। अंडरस्टूड बात है, लाइट के साथ ही पानी है। दोस्तों ये जो मंज़र तव्हां ॾिसो था इहो अथव गुलिस्तान जो राबिया सिटी जो मंज़र। राबिया सिटी यतीम थी वियो आहे। राबिया सिटी में हींअर को बि वली वारिस न आहे। हे अथव राबिया सिटी जो गेट। ए ब्लॉक चवंदा त 90% सभु बिल पे कनि था। पोइ बि हिननि जे मतिलबु जेका लिंक आहे उहा लाइट जी लाथी वई आहे। सुबुह खां वठी लाइट कोन्हे। हींअर जेके बि हिते रहिश आहिनि उहे सभु ॿाहिरि निकिरिया आहिनि ऐं रोड खे बंदि करे छॾियो अथऊं। मूंखे लॻे थो त हींअर राबिया सिटी खे वारिस खपे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे छो लावारिस कयो वियो आहे राबिया सिटी खे। ऐं सभु फैमिली वारा हिते रहनि था। हिन राबिया सिटी में सभु फैमिली वारा रहनि था ऐं बिल बि पे आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त 90% बिल बि पे आहे। पोइ बि इहो मसइलो जारी आहे। सो हींअर उतां नंढा ॿार वॾा सभु निकिरिया आहिनि। चवंदा असां रोड ब्लॉक कंदासीं। जेकॾहिं असांजे लिंक वापसि न कयूं, लाइट ऑन न कयूं त असां हिते हड़ताल कंदासीं, पहिया जाम कंदासीं, हितां कंहिंखे वञणु न ॾींदासीं। सो दोस्तो नाजाइज़ी त आहे, बिल्कुलु नाजाइज़ी आहे। लाइट जो जेकॾहिं बिल बि पे आहे, 90% बिल पे आहे त पोइ लाइट कटण जो को जवाज़ नथो थिए। तो ये मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। राबिया सिटी, गुलिस्तान जो राबिया सिटी। चवनि था त राबिया सिटी यतीम थी वियो आहे, को हिन जो वली वारिस कोन्हे। थोड़ी देर में हे ॾिसो दोस्तो, हितां जे छोकिरनि पत्थर रखणु शुरू करे छॾिया आहिनि। रोड ब्लॉक थी वियो, टोटली रोड ब्लॉक थी वियो आहे। हाणे हिन पासे खां का गाॾी वञी नथी सघे। हे ॾिसो, हे को हड़ताल वग़ैरह न आहे, हे सिर्फ़ु लाइट जो मसइलो आहे, केसी जो मसइलो आहे, जंहिंजे करे सॼो थिए पियो। लाइट जा बिल पे आहिनि, हिन पासे जा बिल पे आहिनि, ए ब्लॉक जा बिल पे आहिनि। पोइ बि हिते इहो मसइलो लाइट जो इशू आहे ई आहे, पाणी ऐं लाइट जो इशू आहे ई आहे। अचण वञण वारनि खे थोरो मसइलो थिए थो ऐं बिल्कुलु थींदो, छो त हेॾे बि जेके रहनि था उहे फैमिली वारा था रहनि, उन्हनि खे बि मसइलो आहे। जेकॾहिं उन्हनि खे मसइलो आहे त पंहिंजो मसइलो बयानु कनि पिया। सभिनी खे चए थो, रड़ियूं करे करे सुबुह खां बीठा आहिनि। फाइनली वञी आख़िर में पोइ रस्तो हिननि खयो आहे। हे ॾिसो पिया दोस्तो, हिन माण्हू खे त तव्हां सुञाणींदा हूंदा, मुंहिंजे तक़रीबन वीडियोज़ में हूंदो आहे। हिन खां पुछूं था तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे जो हिते बीठो आहीं? तकलीफ़ लाइट जी आहे। सभिनि सां मुंहिंजो मसइलो हिकिड़ो न आहे, सभिनि जो मसइलो लाइट आहे कोन राबिया सिटी में, ख़बर अथव? बिल पे कंदो आहीं? बिल्कुलु 100%, 110%। पाणी अथव? बिल्कुल पानी कोने को बिल पेड है भाई, हर महीने का बिल पेड है। अच्छा, लाइट का मसला ये है, मुझे बताओ शेड्यूल पे जाती है? कितनी मरतबा जाती है? दिन में कितनी जाती है? नहीं है, 3 साढ़े 3 4 घंटे तक लाइट बिल्कुल आई नहीं, समझ नहीं आ रही। 2 घंटे आती है, 3 घंटे लाइट। पानी है, हर चीज़ लाइट के साथ कंसर्न की हुई है। तो लाइट नहीं है तो ऐसे समझो कुछ भी नहीं है। दोस्तों लाइट जो मतलब इहो आहे त मोटर हलंदी त पाणी छिकबो, मोटर हलंदी त पाणी मथे टैंकुनि में वेंदो। लाइट ई न हूंदी त पाणी कीअं वेंदो? मतिलबु चवण जो इहो त जेकॾहिं लाइट न हूंदी त पाणी बि न हूंदो। जेकॾहिं सभु फैमिली वारनि लाइट बि न हूंदी, पाणी बि न हूंदो, गैस बि न हूंदो त पोइ हे हशर थींदो, हे हालात थींदा। इन जो ज़िम्मेदार केरु आहे? इन जो ज़िम्मेदार केरु आहे? तव्हां पाण ॿुधायो। इन जो ज़िम्मेदार केसी आहे? जेकॾहिं लाइट टाइम ते न ॾींदा, शेड्यूलिंग ते न ॾींदा त इहे मसइला थींदा न। हाणे रोड बिल्कुलु ब्लॉक थी वियो, ॿई पासा ब्लॉक थी वियो आहे। हाणे तव्हां कोई अची वञी नथो सघे। हाणे का इंतज़ामिया अचे, केसी जी इंतज़ामिया अचे ऐं इहो मसइलो हल कराए त थी सघे थो। गुलिस्तान जो राबिया सिटी में बायूं भरी वयूं दोस्तो, बायूं भरी वयूं, गाॾियूं ब्लॉक थी वयूं आहिनि। हिन रोड खे कोई क्रॉस हाणे नथो करे सघे। हितां जे साम्हूं ॾिसो पिया, रोड बिल्कुलु ब्लॉक थी वियो आहे, बंदि थी वियो, रोड बंदि थी वियो। ॾेढ दोस्तो, रोड ते बाहि लॻी वई, रोड ते बाहि लॻी वई, रोड ते बाहि लॻी वई। वापसि गाॾियूं रिक्शा वापसि थियण लॻा आहिनि। हटाओ 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 बाइक कोटाओ, बाइक कोटाओ, उधर उधर करो बेटा। हटा दो हटा दो। सो दोस्तो, अमन जी जेका सूरत हाल आहे उहा ख़राबु थींदी थी वञे, सिर्फ़ु केसी जे इंतज़ामिया जे चकर में बसि। जेकॾहिं उहे अची वञनि ऐं लिंकूं लॻाए वञनि, हुननि खे कमु आहे बिल सां, ऐं बिल असांजो पेड आहे। केसी वारो हिकिड़ो हथु चढ़ियो आहे, माण्हुनि जो हथु चढ़ियो आहे केसी वारो। हे ॾिसो, केसी वारो हथु चढ़ी वियो आहे छोकिरनि जे। हाणे अलाह ख़ैर करई। अब कीअं कयो अथई इहो मसइलो?
हे के बंद कयो ने बंद कराइए। ये बिलिंग जो है बिलिंग 90% है। एक मिनट आपके कलेक्टर ने बोला था 80% बिल ए ब्लॉक के लेकर आओ, मैं लाइट कभी भी बंद नहीं करूंगा। 90% ले गए ऑफिस में। अदान है असां मुलाजिम आयो उनको बुला मेरे को पकड़ लिया। तव्हां त मुलाज़िम आहियो। असांजी छुट्टी थी हाणे असांजो जो कॉन्ट्रैक्ट ख़त्म थियो हाणे असां वञूं पिया घर हल वञ आदिल भी मूंखे ठीक ठाक सुञाणे न हल असांजी वञ। अब हे बेचारे जी ड्यूटी ख़त्म थी वई आहे, घर पे वञे, हिन खे त हर भरू घेरियो अथऊं। गाॾियूं बंदि कयो, गाॾियूं बंदि थी वयूं न, बायूं लॻी वयूं न। ॾिसो पिया तव्हां, रोड ब्लॉक। छॾियो वन निकिर। अरे न कयो, अरे छॾियोसि हिनखे, छॾियोसि वन आराम से पोइते कर बी निकिरियो, रिक्शा वारो निकिरियो। वो भी निकिरियो, हे भी निकिरियो, हे टे त निकिरी विया। हींअर मैयत बस अची वई आहे, सो हिनखे रस्तो ॾियणु लाज़मी आहे, मैयत गाड़ी के ॾियो रस्तो, गाड़ी को रस्तो दो। मैयत बस के रस्तो ॾियणु खपे। ये रस्तो ठाहिनि था, मैयत गाड़ी जीअं था गुज़री वञे। जाने दो। गाड़ी गुज़री वई। दोस्तों मैयत बस खां पोइ बिल्कुलु रोड ख़ाली थी वियो आहे, बंदि थी वियो आहे, ॿई पासा बंदि थी वियो आहे। हाणे रोड हली नथो सघे। ॾिसो तव्हां, हे रोड जी कंडीशन आहे, पर इंतिज़ामिया में अञा ताईं को बि न आयो आहे। KC जे दफ़्तर में अञा ताईं कोई बि न आयो आहे। सॼो हे बेसिकली हे जेको रस्तो आहे, हे एयरपोर्ट वारो रस्तो आहे, सॼो ब्लॉक थी वियो आहे। कोई न अचे थो, न वञी थो सघे, पर इंतिज़ामिया में अञा ताईं को बि न आयो आहे। रस्ता ॿई ब्लॉक आहिनि। हे ॾिसो, देरि खां पोइ पुलिस वारा बि अची विया आहिनि। हे साम्हूं तव्हां ॾिसो तो, इलाही देरि खां पोइ आया आहिनि। रोड ब्लॉक लॻो पियो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। सर कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक। तव्हां लेट कई आहे इलाही अचण में? इतला हाणे मिली आहे। हींअर फौरी तव्हां छा था करे सघो जेके आवाम अचे वञे थो उनजे लाइ? ऐं जेका हिननि खे तकलीफ़ थी मिले, बसि तव्हां जेतिरो जल्दी थी सघे थो ॻाल्हायो। हे साफ़ कराइण असांजो कमु आहे। ठीकु आहे सर, महिरबानी। दोस्तों हींअर पुलिस वारनि चयो आहे त बाबा KC जे दफ़्तर अचो। KC जे दफ़्तर में मसइलो तव्हां हल था कयूं, मसइलो तव्हांजो हल थी वञे त पोइ रोड खोलाइजो। सो हींअर वञूं पिया होॾे, वियो भाउ, हींअर वञूं पिया KC जे दफ़्तर में। पोयूं असांजे पुलिस वारनि जूं गाॾियूं, KC जो दफ़्तर, ऐं उते पुॼी आऊं, पुलिस असां सां गॾु आहे। दोस्तों KC जे दफ़्तर में वेठा आहियूं, अनवर भाई बि वेठो आहे, हे हुननि जी ऑफिस आहे। हाणे ॾिसूं था, अचनि था ॻाल्हियूं करणु, छा थो थिए। दोस्तों ऑफिस में थोरी देरि वेहण खां पोइ असांखे वरी ॿी ऑफिस में सॾायो वियो, जिते असीं सभु गॾु हुआसीं। ऐं उते ई अधो असां सां मुलाक़ात हिन कई आहे, मतिलबु मेन माण्हू इहो हुयो जंहिंमें असीं सभु गॾु हुआसीं। ऐं हिननि हिकिड़ी लिस्ट असांखे ॾिनी त बाबा हेतिरो तव्हां ते जेको आहे अॻ में ड्यूज़ चढ़ी चुको आहे। सो मोटरूं जेके तव्हां वटि हलियूं आहिनि 1996 खां वठी, सो पैसा जेके ॿुधाईंदा 70 लख रुपया टोटल था ॿुधाइनि। इहे केरु ॾे? तो मीटिंग करे आया हूँ KC दफ़्तर में, पर मसइले जो को हल कोन्हे। हे चवंदा भाई जेके सभु पैसा जिन बि फ्लैटनि ते तव्हां भरियो, यूनियन भरे, ऐं जेके मोटरूं हलियूं कयूं सभु पैसा एट अ टाइम ॾियो। असां वारे दोस्तनि सभिनी चयो त बाबा हिननि खे किस्तुनि में डिवाइड कयो त असां ॾेई सघंदासीं, न त राबिया सिटी हिकिड़ो ग़रीब नंढो इलाइक़ो आहे, कीअं ॾींदो? सो हिननि चयो न, बिल तव्हांखे कंप्लीट ॾियणो पवंदो ऐं सभु ॾियणो पवंदो, एट अ टाइम ॾियणो पवंदो। सो हाणे असां चयोसीं जेका शइ थी नथी सघे, एंड ताईं इलाज़मेंट त कईसीं, पर मसइलो हल न निकितो आहे। हींअर असीं वापसि वञूं पिया। सो दोस्तों राबिया सिटी जो अञा ताईं मसइलो हल न थियो आहे, ऐं राति जा तक़रीबन 9 थी विया आहिनि, लाइट कोन आई आहे। KC वारनि जो चवणो हुयो त बाबा जेसिताईं बिल पे न कंदव तेसिताईं लाइट न ईंदी। सो ॾिसूं, हे चवनि था जेके असांजा यूनियन वारा आहिनि, चवनि था त बाबा किस्तूं कयो। जेकॾहिं किस्तूं कनि था त पोइ 2-2 हज़ार रुपया पर फ्लैट ते पवंदा।
ऐं असां थी थो सघे पहिरीं किस्त ॾेई वञूं ऐं लाइट बहाल थी वञे। सो वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, जे वधीक पसंदि आई हुजे त सब्सक्राइब ज़रूरु कजो। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़।